वालम जो चाचो आहियां ऐं वालम हिते चौकीदार आहे ऐं ही तक़रीबन 2023-2024 जो कहाणी आहे जॾहिं हिते जेके आहिनि कुंभार जेके आहिनि हिते आया हुआ नवां ऑफिसर थी। उन टाइम हिन ऑफिसरनि उन कुंभारनि खे चयो त चई साईं हिते जेके मसइलो हले रहियो आहे, हिते जेके कमु हले रहियो आहे, हीउ कमु हले रहियो आहे। उन्हनि चयो बाबा असांखे तूं प्रूफ ॾे, सबूत ॾे त असांखे ख़बर पए त हीउ कमु हले पियो या न। पोइ हिन जॾहिं उन्हनि खे प्रूफ ॾिना ऐं इहे ईअं कोन्हे त प्रूफ रुॻो हिन कढिया न, हुननि बि कढिया हुआ त हू प्रूफ जॾहिं वायरल करण लाइ करी हींअर हुननि कई दाह ने असां वालम सां कया, CTD वारनि खां बि खंडरायो ऐं ॿियनि बि मसइलनि में छिकिरायो। पर हिन वक़्तु जेके आहे सो हुननि ॾिठो असांजो दाह न पियो हले। हिननि छा कयो, जेके हू सबूती तौरु जेके हुननि खे ॾिनल हुआ उन्हनि जंहिं टाइम ते हू इंचार्ज आहे उन टाइम ते हू थाणे ते ॾियनि न, इंचार्ज जो कमु हो थाणे ते ॾियनि न, हुन टाइम ते ॾियनि हुननि पंहिंजो पाण वटि क़ाबू करे छॾिया। ऐं हिन वक़्तु जेके सो हुननि जेके सोशल फेसबुक ते हुननि मोकिले छॾिया आहिनि ऐं जंहिंजी वजह सां जेके सो वालम खे जेको बग़ैर गुनाह ऐं बग़ैर ॾोही जेके सो अरेस्ट कयो वियो आहे। छो जो वालम ते हुननि खे सबूती हथ करे ॾिनी, वालम जो को बि ॾोह न आहे। इहो मामिलो ईअं थियो जो हिकिड़े ॿ दफ़ा को अहिड़ी हरकत थी, हिननि खे वालम ॿुधायो तार कुंभार इंचार्ज हो हिते जो, उनजो हिकिड़ो ॿियो भाउ हो टिकट वठंदो हो, ॿियो हिकिड़ो छोकिरो बेलदार हो, ठीकु आहे साईं। पोइ हीअ तार चयो तोखे तो कहिड़ी सबूत आहे जेको तूं हीअं चवीं थो, तॾहिं चईं थो हलो तूं प्रूफ ॾे। प्रूफ हिकिड़ो ॿ दफ़ा न, हिकिड़ी दफ़ा ॿिनि दफ़ा त हीअ पाण मौजूद गॾु पियो आहे तस्वीर ठाहिण में, ठीकु आहे साईं। पोइ तस्वीरूं हुननि कढे वरितियूं, उन मां ई वरी तार बि कढे वरितियूं इंचार्ज जो कुंभार हो, ठीकु आहे साईं। मथां जो कुझु अर्सो गुज़रण खां पोइ सो हीअ साईं असांजो मिनिस्टर ज़ुल्फ़कार शाह मीरपुर ख़ासि उन को हुन ते छा हिते आयो त हुआ कोन ड्यूटी ते, हिनखे को कढे छॾी हुनजी, असांजी कॾहिं जॾहिं हुई कोन। पोइ हिननि खे थोरो शक पई वियो हिकिड़ो मुंहुं में ॿियो वालम में, ठीकु आहे साईं। त असां जेकी निजा हिन कई आहे, हीअं कयो आहे हूअं कयो आहे। मूंखां पुछियो, मुंहिंजो बाबा मूंखे त ख़बर बि कोन हुई त कोई मिनिस्टर आहे। उहो आयो ऐं डोड़े मूं सलाम कयो, मुंहिंजो साईं रिटायर चौकीदार आहे, सो लथो जो टाइम हो ऐं मूंखे चयो आहे ड्यूटी ते मुंहिंजी अॼु त कोन आया आहिनि, आई जाइं। अच्छा, उहो वियाल आहे, हिननि असांखे सबूत चोर पको ठाहियो त माना असांखे नौकिरी मां भील कढायो आहे, ईअं। पोइ इहे खिट पिट छॾनि न। पोइ हुननि ॿिए हिकिड़े माण्हू खे टेलीफोन जो वालम जो नंबर ॾिनो, उन वालम खे धमकियूं बि ॾेरायूं, उहो 4-5 नंबर बि असां वटि मौजूदु आहिनि, ठीकु आहे साईं। पोइ वरी हिननि छा कयो, जो कॾहिं CTT वारनि खे चई कंहिं वालम नाले सां उन्हनि खे चई त कंहिं पुराणे कंहिं अहिड़े रिकार्ड में नालो वालम हुजे त हिन खे वालम खे खणो। हिननि जी शरारत सां हुन CTT वारा खणी विया हिन खे, को चोर न हो, सबूत न हो, त आख़िर हे त खणी विया। वरी ॿिए ॼणनि कोर्ट में हाज़िर कयो, जज हिन खे 8 ॾींहं पूरे छॾियो, 8 ॾींहं खां बिना सुनवाई बिना ज़ामन हिन खे छॾे ॾिनी, चयो त हुन वटि को सबूत त हो कोन चोरी जो। अच्छा, तंहिंखां पोइ जेको सो हाणे हुन वटि इहो बि असांजी कारवाई न हली। हाणे जेका हुननि वटि इहा ई फोटू उन्हनि ई वटि पियल आहे, तार वटि इन ई ॾिना आहिनि कंहिंखे न कंहिंखे, जेको ई मीडिया ते हलिया आहिनि। शुक्रिया। हींअर वालम किथे आहे? वालम साईं हींअर थाणे में आहे, सुबुह जो सूबेदार वठी वियो आहे, पुलिस वारो मोकिलियईं, चए वालम पचे त टेलीफोन पुञिजो। हिते हो वरी पुलिस वारो आहे दुबारा टेलीफोन पुञिजो खणी वियो। पोइ आउं वियोसि थाणे में, चए बाबा वेठो हुजे, असीं त पुछा विया था कयासीं, तंहिंखां पोइ जी ॻाल्हि कोई सां। त इन सिलसिले में असां इहो जेको अव्हां चओ पिया माना इहो सोशल मीडिया ते हिकिड़ी माना वीडियो नकोट जे हवाले सां हली आहे, त हुन इंक्वायरी जे हिसाब सां अब्दुल फताह DG डायरेक्टर जनरल सिंध ऐं मिनिस्टर असांजो साईं ज़ुल्फ़कार अली शाह साहिबु मूंखे मोकिलियो हिते इंक्वायरी लाइ। ऐं इनशाला मां हक़ीक़त जेके फैक्ट एंड फाइंडिंग रिपोर्ट आहे उहो संडे शाम जो मोकिले पोइ तइनि थींदो, माना जेके बि आहिनि माना हिन सां मुलाज़िम आहिनि जेके असांजा, ऐं हुनजी तइ ताईं असां वेंदासीं हुननि जे लाइ, माना उन्हनि खे बाक़ाइदे हुनजी इंक्वायरी थींदी। हिन महिल ताईं इहो ई आहे त हिकिड़ो हीअ मुलाज़िम वेठा आहिनि, मूं हिननि खां सवाल जवाब कया आहिनि, ठीकु आहे साईं। ऐं हिननि खां मूं इहो ई त हीअ कुझु इहो चवंदो आहे, चए बाबा हाणे लाज़मी हाणे एॾो सॼो माग आहे, चौकीदार 3 आहिनि असां वटि, ठीकु आहे साईं। ऐं हुन खां अलावा हिकिड़ो छोकिरो हिते हूंदो आहे, सफ़ाई सुथराई आहे माहौल ॿियो आहे। हाणे को जोड़ा अहिड़ा पहिरें पंहिंजे हिसाब सां ईंदा आहिनि, हाणे नज़र त माना सभिनी ते कोन थी पए न माण्हू जी। हाणे एॾो सॼो किलो पियो आहे न, पर ज़रूरु हक़ीक़तूं आहिनि त उहो असां कंदासीं, इहो बाक़ाइदे माना हिन जे जांच ताईं वञूं ऐं जेके ज़मीर हुनजे ख़िलाफ़ु माना चवंदा माग असांजो माना मतिलबु कि इहो क़दीम जे हवाले सां माना इहो असांजो इहो माना ॾाढी हिकिड़ी माना हिकु ख़राबु ॻाल्हि थी वई आहे। माना असांजे मागनि जे डिस्ट्रिक्ट थरपाकर जे जेके इहो माना इहो इशू थियो आहे, मामिलो ॾाढो
चङी न आहे बिल्कुलु थिया ते असरु पइजी सघे थो बिल्कुलु बिल्कुलु ऐं इनशाला इहो ई असां इहो हूंदो जेके बि आहिनि मुलाज़िम हिन में असां इंक्वायरी करे फुल फ्लेज ऐं हुननि ते माना क़दम खणंदासीं हुननि जे ख़िलाफ़ु। इन दौर ते जेकी जंहिं सदी में गुज़रूं था रहूं था उन दौर में पाण जेकी वीडियो ठाही आहे हिन जी अगरि फ्रांसिक ठाहियूं फ्रांसिक अगरि रिपोर्ट ठहे हिन जी प्रॉपर इन्वेस्टिगेशन थिए त हुन में हर शइ वाज़े थी वेंदी त हीअ अमल छो थियो आहे ऐं अहिड़े गुनहगार खे बाक़ाइदा तौर ते सरेआम फांसी ॾियणु खपे। मीडिया ते कल्ह खां जेकी जंग लॻी पई आहे नौकर किले जे हवाले सां हीअ तमामु ग़लति अमल थियो आहे। हीअ जेकी वीडियो असां चेक कई आहे हीअ वीडियो कुझु वक़्तु पुराणी आहिनि ऐं हीअ महसूसु थिए थो हिते जेको स्टाफ मौजूदु आहे हिन जी आपस जी जेकी जंग आहे या जेकी नौकिरी जी जेके मसइला मसाइल आहिनि हिन जे हवाले सां सभु मसइला पैदा थिया आहिनि। इन हवाले सां असां सिंध गवर्नमेंट खां डिमांड कयूं था त सिंध गवर्नमेंट हिते प्रॉपर जेकी आहे प्रोटेक्शन जो सिस्टम हिते इम्प्लीमेंट करे हिते पुलिस इम्प्लीमेंट हुजे जंहिंजे करे अहिड़े क़िस्म जा जेका मसइला मसाइल आहिनि कॾहिं पैदा न थियनि ऐं जेका असांजी सकाफ़त आहे इनखे बि महफ़ूज़ हुजे। जी अहिड़ी वीडियो वायरल थियण खां पोइ सियाहती जेको निज़ाम आहे जेका पंहिंजा जेका आउट ऑफ कंट्री जा जेका सियाहत जा जेको पसंदि करनि था अहिड़ी तफ़री मुक़ामात खे उन्हनि जे ज़हन में ग़लति इम्पैक्ट वेंदो सोचंदा त यार सिंध जा माण्हू कहिड़ा आहिनि जेका ही अहिड़ी क़िस्म जी जेकी शइ आहिनि के उहो प्रमोट थो करनि त बहितर इहा आहे त असां कोशिशि कयूं त अहिड़ा क़िस्म जा जेके अमल आहिनि हिन खे सख़्ती खां रोकूं ऐं पंहिंजा जेका सकाफ़ती जेकी आहिनि किलो आहे जेकी बि पंहिंजी मुक़ामात आहिनि उनखे महफ़ूज़ कयूं ऐं पंहिंजी आवाम जे लाइ एतिरा महफ़ूज़ कयूं त पंहिंजी फैमिली खे वठी हितां पाण आसानी खां वठी अची सघूं। ये कल्ह खां जेके किले जूं वीडियो वायरल थियूं आहिनि इहो इंतिहाई अफ़सोसनाक ऐं शर्मनाक अमल आहे। किलो असांजे लाइ बाहिस फ़ख़्रु हो असांखे उन ते मान हो हिते सॼे पाकिस्तान में माण्हू घुमणु ईंदा हुआ उन में अहिड़े क़िस्म जूं वीडियो वायरल ठहणु ऐं ज़ाहिर थियणु इहो इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे। उन खां पोइ सोशल मीडिया जे दोस्तनि इहे जेके वीडियो वायरल कयूं आहिनि असां उन्हनि खे ग़लति कोन था चऊं पर उन्हनि खे इन शइ जो ज़रूरु ख़्यालु करणु खपंदो हो त उन्हनि जूं जेके तस्वीरूं हुयूं औरतुनि जूं या छा उन्हनि खे ब्लर करे पोइ लॻाइनि हा उनखे ईअं वाज़े तौर ते न लॻाइनि इहा असांजी इख़लाक़ी ज़िमेदारी हुई। उन खां पोइ असां साईं ज़ुल्फ़िकार अली शाह ऐं ॿिया जेके बि इन महकमे सां लाॻापियल आला अमलदार आहिनि उन्हनि खां असीं मुतालबो था करियूं त बिराए महिरबानी इन्हनि जेके अमले जा माण्हू आहिनि इन्हनि जे ख़िलाफ़ु इन मामले जी तहक़ीक़ात करे इन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई कई वञे छो जो इहो हिकु परेशानी जोॻो अमल आहे। किले में सॼे पाकिस्तान में मुख़्तलिफ़ फैमिलीज़ वग़ैरह घुमणु अचनि थियूं इहे माण्हू जेके लिकी अहिड़े क़िस्म जी वीडियो ठाहे सघनि था त ज़रूरु जेके नियाणियूं घुमणु अचनि थियूं उन्हनि जो बि लिकी अहिड़े क़िस्म जूं तस्वीरूं फ़ोटू वीडियोज़ वग़ैरह ई ज़रूरु ठाहींदा हूंदा जेके बाद में ई उहे बि वायरल थी सघंदियूं। सो हिननि जा मोबाइल सभिनी जा सॼे अमले जा हथु करे मुकमल तौर ते हिननि जी तहक़ीक़ात करे इन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई कई वञे।